ओम शांति। अॼु जी मुल्य तारीख़ आहे 23/9/2022। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, बाप द्वारा तव्हांखे राइट पथ सचो रास्तो मिलियो आहे न। हिन जे लाइ कोई इन करे कोई बि उल्टो कर्म व विक्रम न करणो। प्रश्न आहे, हिन समय मनुष्य जो संकल्प कंदा आहिनि उहो विकल्प ई थींदो आहे छो? उत्तर आहे, छो जी बुद्धि में राइट और रॉन्ग जी समझ न आहे। माया बुद्धि जो तालो लगाए छॾियो अथई। बाप जॾहिं जेसि ताईं न अचे सत्य पहचान न ॾे तेसि ताईं हर संकल्प विकल्प ई थींदो आहे। माया जे राज्य में भल भगवान खे यादि करण जो संकल्प कंदा आहिनि, परंतु यथार्थ पहचान न आहे, इन करे उहो बि रॉन्ग थी वेंदो आहे। इहे बि सम्झण जी ॾाढी महीन ॻाल्हियूं आहिनि। गीता आहे ओम नमो शिवाय। ओम शांति। मिठा मिठा ॿारनि गीत ॿुधियो। गीत जो अर्थ यथार्थ बुद्धि में आयो, उहो त ॻाईंदा आहिनि, उन्हनि जो अर्थ न ॼाणदा आहिनि। तव्हां प्रैक्टिकल में अर्थ बि ॼाणदा आहियो ऐं पुरुषार्थ बि कंदा आहियो बाप द्वारा। छो जी हाणे सम्मुख सहायक आहे न। सहायक ठहींदा तॾहिं आहिनि जॾहिं भारी भीड़ ईंदी आहे। तव्हां ॿार ॼाणदा आहियो गुप्त रीति सहायक आहिनि। सभु मनुष्य मात्र जो बाबा सहायक आहे न। बल्कि जो भी हिन पुराणी दुनिया में आहिनि, अनेक प्रकार जी योनियूं भी आहिनि न, त अनेक प्रकार जे जानवर भी आहिनि। त हिन परमात्मा चईंदो न, मां सभिनि जी सदगति कंदो। हिन अनेक प्रकार जी योनियुनि जी बि 84 लाख योनियुनि जी बि बाबा सदगति कंदो आहे न। उन्हनि प्रकृति जो भी सदगति कंदो, उन्हनि जी भी मदद कंदो। सत्युग में त कोई अशुद्ध चीज जानवर आदि न हूंदा। ये ड्रामो ठहियल आहे। साहूकार वटि मकान फर्नीचर आदि जरूर ऊंचा हूंदा, गरीब वटि छा हूंदा, इहे त तव्हां सम्झदा आहियो। हाणे भी पुराणी दुनिया रावण राज्य आहे, त जीव जंतु नाग वलाए सभु नुक़सान करण वारा आहिनि। जे मनुष्य तमो प्रधान आहिनि, उहे हिननि जी सामग्री भी तमो प्रधान थी वई आहे। भले हिते केॾा बि वॾा वॾा मकान 40 मंजिल जा ठाहींदा आहिनि, त बि स्वर्ग जे अॻियां त कुझु न आहे। इहे हाणे ठहींदा आहिनि विनाश जे लाइ। तव्हां ॿार ॼाणदा आहियो बाबा आयल आहे। पहिरें नंबर में बाबा आत्मा परमात्मा जो भेद सम्झाईंदो आहे। मनुष्य न त आत्मा खे न परमात्मा खे ॼाणदा आहिनि। तव्हां ॿारनि ॼाणे वरितो आहे न, आत्मा परमात्मा जो रूप छा आहे। मंदिरनि में पूजा थींदी रहंदी आहे। बनारस में वॾो लिंग रखियो अथनि, उन्हनि जी सभु पूजा कंदा आहिनि। चईंदा बि आहिनि आत्मा स्टार मिसल भ्रुकुटी जे विच में रहंदी आहे। हाणे भ्रुकुटी जे विच में वॾी चीज हुजे त ट्यूमर थी वञे, इहा सम्झण जी ॻाल्हि आहे न। एतिरो अति सूक्ष्म आत्मा आहे जो अखियुनि खां बि नथी ॾिखे। परमात्मा भी ओतिरो ई स्टार मिसल सूक्ष्म आहे, परंतु तव्हां भुलिजी वेंदा आहियो। जॾहिं शिव बाबा खे यादि कंदा आहियो त बुद्धि में अचणो खपे कि बाबा स्टार मिसल आहे। उन्हनि में सॼो ज्ञान आहे न, उहो सत्य चैतन्य आहे। उन्हनि में ई बुद्धि भी आहे। मन अलॻि चीज आहे, बुद्धि अलॻि चीज आहे। मन खे तूफ़ान ईंदा, मतलब मन में अलग अलग प्रकार जो संकल्प ईंदा आहिनि। लेकिन अगर बुद्धि साइलेंट समझदार हूंदी आहे न, त मन खे सम्झाईंदी आहे, ईअं न सोच, ईअं न कर। लेकिन अगर बुद्धि में सही समझ न हुजे त उहा मन खे भी न सम्झाए सघंदी आहे। सम्झाईंदी भी आहे त बुद्धि में भी आत्मा में एतिरी शक्ति न आहे जो पंहिंजे मन बुद्धि खे ठीक रीति कार्य कराए सघे। सत्युग में त कोई तूफान आदि ईंदो न आहे। हिते संकल्प विकल्प हलंदा आहिनि। हिन समय जो भी मनुष्य संकल्प उठाईंदा आहिनि उहो विकल्प ई थींदो आहे। अर्थात विकारनि जे वश थी करे संकल्प हूंदो आहे त पोइ कर्म में ईंदो आहे त विकल्प थी वेंदो आहे, विक्रम थी वेंदो आहे। विकल्प थींदो आहे पोइ विक्रम कर्मनि में लायो त विक्रम थी वेंदो आहे। हिन ॻाल्हियुनि खे सुठी रीति सम्झणो खपे। उहो त थी वई सहज ॻाल्हियूं। सुखधाम शांतिधाम खे यादि करो। इहे बि सूक्ष्म सम्झाइण जी ॻाल्हि, सम्झाइबी आहे न ॻाल्हियूं।
कि पंहिंजी सुखधाम शांतिधाम की याद करो। आत्मा एतरी जो सूक्ष्म आहे उहो सत्य चैतन्य है। आत्मा जॾहिं गर्भ में प्रवेश कंदी आहे तॾहिं चिरपुर थींदी आहे। हीअं त पंज तत्वनि में भी कुछ चैतनता आहे, तॾहिं त वॾो थींदो आहे, परंतु हुननि में मन बुद्धि न आहे न। पंज शरीर वॾो थिए थो मतलब चैतनता त आहे, लेकिन मन बुद्धि न आहे। ईअं ई पेड़ पौधनि जी में भी आत्मा हूंदी आहे सूक्ष्म, तॾहिं त उहो वॾी थींदी आहे, मतलब चैतनता हूंदी आहे। आत्मा छा आत्मा न हूंदी आहे, थोड़ी चैतनता हूंदी आहे। आत्मा हुजे त मन बुद्धि संस्कार भी हुजनि, लेकिन हिन प्रकृति में पेड़ पौधनि में भी चैतनता हूंदी आहे, तॾहिं वो वॾा थींदा आहिनि, परंतु उन्हनि में मन बुद्धि न आहे। शरीर भी वॾो थिए थो छो जी तत्वनि सां ठहियल आहे, त चैतनता आहे, वॾो थिए थो, लेकिन शरीर में मन बुद्धि न आहे। उन्हनि चीजनि में संकल्प आदि जी ॻाल्हि न आहे। गर्भ में पिंड ठहींदो आहे, जीअं झाड़ वॾो वधंदो आहे वैसे पिंड भी वधंदो आहे, परंतु उन्हनि में ज्ञान न आहे। ज्ञान भक्ति मनुष्य जे लाइ ई आहे, भक्ति आत्मा कंदी आहे, ज्ञान जी भी आत्मा वठंदी आहे न। आत्मा में ही मन बुद्धि आहे। पहिरियों मन में सुठो व बुरो संकल्प हूंदो आहे, पोइ बुद्धि सोचदी आहे करूं न करा, करा न करा। जेसि ताईं बाप न ईंदो आहे तेसि ताईं आत्मा जो संकल्प कंदी आहे, वो विकल्प ई ठहींदो आहे। बल भगवान की याद कंदा आहिनि, परंतु राइट व रॉन्ग इहे भी सम्झंदा न आहिनि। ब्रह्म त भगवान न आहे न। मनुष्य खे संकल्प उठंदो आहे कि भगवान की याद करा। बुद्धि चवंदी आहे ये राइट आहे, परंतु बुद्धि जो तालो बंद आहे, छो जी माया जो राज्य आहे। भक्ति जो कंदा आहियूं उहो रॉन्ग कंदा आहियूं। कृष्ण जी भक्ति कंदा पहचानदा कुछ भी न आहे, जो कुछ कंदा आहिनि अनराइटियस। हाणे बाप द्वारा बुद्धि खे अक्कल मिली आहे। रांग कम करण जे लाइ मना आहे, कर्मेंद्रियनि सां कोई विक्रम न करणो आहे। हाणे बुद्धि चवंदी आहे ईश्वर सर्वव्यापी न आहे। हाणे बुद्धि खे राइट पथ मिलियो आहे, तव्हांखे हर ॻाल्हि जी सही समझ मिली आहे। अॻियां जो कुछ कंदा आहियो उहो रॉन्ग ई कंदा आहियो न। भक्ति भी अनराइटियस कंदा आहियो। शिव जी भक्ति कंदा आहियो त वॾा लिंग ठाहींदा आहियो, परंतु एतिरो वॾो शिव बाबा थोड़ी आहे। हाणे तव्हांजी बुद्धि जो तालो खुलियो आहे न, तॾहिं त सम्झंदा आहियो सभु अनराइटियस आहिनि। आहे ही कूड़ी दुनिया, सत्य आहे सच्ची दुनिया, हुनजी स्थापना कंहिं कई? सिर्फ़ु हिकु बाप खे ई चइबो आहे त बाबा ई कंदो न। उहो जो ॿुधाईंदो आहे सभु सत्य ई ॿुधाईंदो। सच ॻाल्हाईंदा आहियूं, सचखंड स्थापन कंदा आहियूं। इहे डिटेल जी ॾाढी महीन ॻाल्हियूं आहिनि, कोई भी ये समझी न सके। ॾाढी महीनता में वञणो पए। जेकी भी ॻाल्हियूं बाबा ॿुधाए थो न, मन बुद्धि संस्कार जे बारे में बाबा हीअं न ॿुधाए थी, लेकिन मन बुद्धि में कीअं मन सोचतो हुयो कि भगवान खे याद करो, बुद्धि खे सम्झ न हुई त अलॻि अलॻि रूप ठाहे करे याद कई। लेकिन हाणे जीअं मन में संकल्प ईंदो भगवान खे याद करो त बुद्धि में तुरंत ईंदो न भगवान अर्थात निराकार परमात्मा परम धाम में रहण वारो। तुरंत बुद्धि काथे हली वेंदी? परम धाम में बाबा वटि। संबंध भी याद रहंदो कि उहो संगति आहे, या ॿियो कोई भी संबंध याद करो त बाबा चए थो इहे ॾाढी महीनता सां सम्झण वारी ॻाल्हियूं आहिनि। बाप चईंदो आहे धारणा न थींदी आहे त बाप ऐं वर्षे खे यादि करो। अच्छा ॿियो कुछ भी नथो थिए त बाप ऐं वर्षे खे यादि करो। दुखधाम खे भुलिजी वञो। मनुष्य नयो मकान ठाहींदा आहिनि त बुद्धि योग पुराणे मकान सां निकिरी नए में लॻी वेंदी आहे न। सम्झंदा आहिनि कि पुराणो त ख़तम ई थी वेंदो। ये पोइ बेहद जी ॻाल्हि आहे। देह सहित जो कुछ आहे सभु कुछ छॾणो पए। ये देह भी त वापसि न वञणी आहे न। आत्मा खे बाप वटि वापसि वञणो आहे। बाप चईंदो आहे मूंखे यादि करो, मां जो आहियां जीअं आहियां, तव्हांजी आत्मा में भी कीअं पाठ भरियल आहे ये भी तव्हांखे बाबा ॿुधाए थी। बाबा भी जो आहे जीअं हुन रीति यादि करो। खुदि खे भी हुन रीति सम्झो कि मां केरु आहियां।
84 जन्मन जो पाप केतरी नंढी सी आत्मा में भरल आना 84 लख जन्मन जो पाप त इम्पॉसिबल थी वञे। हाणे तव्हांजी बुद्धि जो तालो बाबा अची करे खोलियो अथई त सम्झंदा आहियो उहो सभु रॉन्ग हुयो। एतिरी नंढी सी आत्मा में 84 जन्मन जो पाप आहे। बाप राइट ॻाल्हि ॿुधाईंदो आहे। बाप ॿारनि सां ई ॻाल्हाईंदो आहे न। निराकार परमात्मा श्री बाबा पंहिंजी आत्मा ॿारनि सां ई ॻाल्हाईंदो ऐं उन्हनि में बि जेका बाप खे बाप सम्झी करे मञी करे हलनि था त बाबा चए थो बाप त ॿारनि सां ई ॻाल्हाईंदो न। नॉलेजफुल आहे न। चईंदा आहिनि या ICS पढ़ियल आहे आत्मा ई पढ़जी आहे न ऑर्गन्स वारा। भले ॾाढा धनवान वॾा आदमी ठहींदा आहिनि पोइ बि रोग बि बीमार त थींदा ई रहंदा आहिनि। ईअं न की वॾा माण्हुनि जी आयु बि वॾी हूंदी। वॾा माण्हू जेतिरा पाप कंदा आहिनि ओतिरा ग़रीब न कंदा आहिनि। हिन दुनिया में त पाप ई पाप। इहा आहे पापात्माउनि जी दुनिया। हर ॻाल्हि में पाप ई कंदा रहंदा आहिनि। ब्राह्मण खिलाईंदा आहिनि इहे बि पतितनि खे खाराईंदा आहिनि। पतितनि खे खाराइण सां कोई पुण्य थोड़ी थियो। बस तव्हां रियलिटी में पावन ठहो था। हाणे तव्हां रियलिटी में पावन ठहो तो जो भी रीति रस्म रिवाज आहे सभी कलयुगी रीति रस्म जे हिसाब सां माण्हू सभु कुझु करे थो त हिन सां कुझु पुण्य थोड़ी थो ठहे। सन्यासी भल पावन ठहींदा आहिनि परंतु उहो कोई पावन दुनिया में त वञण वारा न आहिनि। पोइ बि पुनर्जन्म त पतित दुनिया में ई वठंदा न। तव्हां थोड़ी पतित दुनिया में जन्म वठंदा। उहे सम्झंदा आहिनि की दुनिया जी आयु अर्जुन ॾाढी वॾी आहे। जेसिताईं विनाश थिए तेसिताईं पुनर्जन्म त वठणो ई पए। छुटी त कोई सघंदो न आहे। तव्हांजो इहो अंतिम जन्म आहे। तव्हां ॼाणदा आहियो असां पवित्र दुनिया में वञण वारा आहियूं। बाप वेही सभु कुझु सम्झाईंदो आहे। ॿार तव्हां पवित्र प्रवृत्ति मार्ग में हुयो त देवता हुयो पोइ पुनर्जन्म वठी करे वठदे वठदे आया आहियो। तव्हां पंहिंजे पुनर्जन्म खे न ॼाणदा आहियो। ये कोई हिक खे थोड़ी पढ़ाए थो बाबा अनेक पढ़नि था न। तव्हां ब्राह्मण ॿारनि में बि तव्हां ब्राह्मण ॿारनि सां ई बाबा ॻाल्हाईंदो आहे। बाबा चए थो ॾिसो दुनिया में बाबा अची करे ये बाबा हिक खे थोड़ी थो पढ़ाए अनेक ॿार पढ़नि था न। तव्हां ब्राह्मण ॿारनि सां ई बाबा ॻाल्हाए थो। शूद्र त हिन ॻाल्हियुनि खे थोड़ी सम्झदा। पहिरियों 70 रोज़ सम्झाए ब्राह्मण ठाहियो त सम्झनि की असां शिववंशी ब्रह्म कुमार कुमारियूं आहियूं। हिन पढ़ाई सां तव्हां नई दुनिया जा मालिक थींदा आहियो। ये ब्रह्मा मुख वंशावली आहे न। प्रजापिता ब्रह्मा जा सभु ॿार आहिनि। केतिरा ॾेर जा ॾेर आहिनि। हुननि खे ग्रेट ग्रेट ग्रैंडफादर चइबो आहे। ब्रह्मा खे हमेशा वॾो ॿुढो ॾेखारींदा आहिनि। जे क्राइस्ट आहे क्रिश्चियन माण्हू पुनर्जन्म त वठंदा आहिनि। ग्रेट ग्रेट ग्रैंड क्राइस्ट चईंदा परंतु उहो शिव बाबा त निराकार आहे। उन्हनि खे सिर्फ़ फादर चईंदासीं। उहो निराकार आहे न। उन्हनि खे गॉड फादर चईंदा आहियूं। उन्हनि जो कोई फादर न आहे गुरु बि न आहे। श्री उहो सतगुरु आहे। तॾहिं उहो गुरु माण्हू खे उहो हिकु सतगुरु आहिनि त जेका त बाक़ी गुरु खे त बाबा चए थो मूंखां त वॾो कोई हूंदो ई न आहे। उहो जिस्मानी यात्रा कराइण वारा दुनिया में अनेक गुरु ठहियल आहिनि। मां त तव्हांखे सच्ची सच्ची रूहानी यात्रा कराईंदो आहे। हिते कोई मरदो आहे त चईंदा आहिनि स्वर्ग पधारियो त इहे बि कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। ईंदा त वरी बि हिते ई आहिनि। कोई चईंदा आहिनि फलानो ज्योति ज्योत में समायो। अच्छा वॾो वॾो साधु संत मरी वियो अगरि उहो ज्योति ज्योत में समायो पोइ हुनजी वर्सी छो था मल्हायो। ज्योति में समाइजी उहो त ॾाढो वॾो सुठो थियो। पोइ हुनजी वर्सी मल्हाइण हुननि खे खिलाइण पिलाइण इहे बि सभु कूड़ ई थियो न। वैकुंठ वासी थी वियो पोइ हुनखे नरक जो भोजन छो था खाराए। इन करे चइबो आहे इहा अनराइटियस दुनिया आहे। जो कुझु कंदा आहिनि उल्टो ई कंदा आहिनि। मनुष्य जी बुद्धि
खे बिल्कुल तालो लगल आहे। बाप चईंदो मां अची करे सभिनि जो तालो खोलंदो आहे। माया तालो लगाए छॾंदी आहे। कई चईंदा आहिनि ईश्वर सर्वव्यापी आहे, सम्झंदा आहिनि ज्ञान परंपरा खां थो हले। इन वीचारनि खे कुछ भी पतो न आहे। ज्ञान ऐं भक्ति, ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति ॿई इक्वल थींदा आहिनि। पोइ सत्युग ॾींहुं जी एतिरी वॾी आयु राति खे एतिरो नंढो छो करे छॾियो अथनि। ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति ॿई इक्वल हुजणा खपनि। ये बेहद जी ॻाल्हियूं बाबा अची करे ॿुधाए थो। बाप अची करे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। बाप खे ज्ञान रतन जो सागर चईंदा आहिनि। हिकु हिकु रतन जी वैल्यू ₹1,00,000। बाप ॿारनि खे सम्झाईंदो आहे। कल्ह जी त ॻाल्हि आहे, तव्हांखे सम्झाए करे राज्य खे ॾेई करे वियो। तव्हां राज्य कयो हुयो, हाणे गवायो। कल्ह तव्हांखे राज्य ई हुई, अॼु न आहे। पोइ वठो। अॼु ऐं कल्ह जी ॻाल्हि आहे। भारत कल्ह स्वर्ग हुयो, भारत में ई शिव जयंती मल्हाईंदा हुयासीं। ज़रूर शिव बाबा ईंदो हूंदो न, हाणे वरी खां आयो आहे। तव्हांखे राज्य भाग्य ॾे थो न। असांखे हाणे बाबा वरी खां अची करे सभिनि खे राज्य भाग्य थो ॾे। हाणे तव्हां कौड़ी सां हीरे जहिड़ा ठहिया आहियो। तव्हां एक्टर्स बेहद जे ड्रामा जे आदि मध्यम खे ॼाणंदा आहियो। असां तव्हां त्रिकालदर्शी थी आहियो। बाप चए थो कि मिठा मिठा ॿार मूंखे यादि करो, भुलो न। मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहिण आयो आहियां। तव्हां नर्क जा मालिक ठाहिण वारे खे भुलजंदा न आहियो। मुंहिंजे बाप खे भुलिजी वेंदा आहियो। माया ज़रूर बुलाईंदी आहे न, परंतु तव्हां कोशिश करो यादि में रहण जी। आत्मा खे बाप ज्ञान ॾे थो। आत्मा जो कमु आहे बाप सां वरितो वठणु, देह अभिमान छॾणो आहे न। तव्हां ॿारनि खे पुरुषारथ कराइण वारो हिकु बाप ई आहे। ये पाठशाला आहे न, हिन में दर्शन करण जी कोई ॻाल्हि न रहंदी आहे। पाठशाला में पढ़ाई पढ़णी न, प्रिंसिपल जो दर्शन करण कबो आहे। प्रिंसिपल जो दर्शन करण वेंदो कोई, ये सभु सम्झण जी ॻाल्हि आहे न। त ये राजयोग जी पाठशाला आहे, हिते अची करे सम्झणो आहे, पढ़ाई पढ़णी आहे, घर में वञी करे अभ्यास करणो आहे। पोइ पंहिंजो चार्ट ॾिसणो आहे, केतिरो असां धारण करे हलूं था। पहिरियों सम्झाइणी ॾीबी आहे हिकु बाप जी, तॾहिं त अॻियां तेसि ताईं अॻियां न वधिणो खपे। जेसि ताईं बाप जे मथां निश्चय न थिए तेसि ताईं अॻियां न वधिणो खपे। बाप जी सम्झाणी ॾेई करे पोइ लिखाइणो खपे। निश्चय उन्हनि में निश्चय वेही कि शिव बाबा सां बेहद जो वरसो मिलंदो आहे, त अहिड़े बाप सां मिलण बग़ैर रही न सघे। जॾहिं निश्चय थी वेंदो न, पोइ अहिड़े बाप सां मिलण बग़ैर रही न सघंदा। त्रिमूर्ति शिव चइबो आहे न। ब्रह्मा विष्णु शंकर की रचण वारो शिव बाबा। प्रजापिता ब्रह्मा ज़रूर ब्रह्मा खे ई चईंदासीं न, विष्णु व शंकर खे न चईंदासीं। प्रजापिता ब्रह्मा द्वारा विष्णुपुरी जी स्थापना थिए थी न, हाणे बाबा करनि था न, कराइनि था न। जगत पिता जगतंबा को लक्ष्मी नारायण वञी करे थींदा, उन्हनि जा ॿार वारिस थींदा न। बाक़ी त्रिमूर्ति ब्रह्मा जो त अर्थ ई न निकिरंदो आहे। इन्हनि में बाप प्रवेश कनि, इन्हनि जी आत्मा खे बाप पवित्र ठाहींदो आहे। अच्छा, मीठी मीठी सिखियल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाप बुद्धि जो तालो खोले, इन करे कर्मेंद्रियनि सां कोई बि रॉन्ग कम न करणो। हाणे मन सोचे, बुद्धि जज करे, बुद्धि जो तालो खोले थी न, अर्थात असांजी बुद्धि में ई बाबा जो ज्ञान गुण शक्तियूं श्रीमत हूंदियूं आहिनि। त उन्हनि खे कम में लॻाइणो। सम्झो मन में वीचार अचे थो डप जो,
त बुद्धि में कहिड़ी शक्ति बाबा ॾिनी अथई, बुद्धि में सम्झ ॾिनी अथई न निर्भयता, निर्भय आत्मा। त निर्भयता जी शक्ति खे आवाहन करो, पोइ भय खत्म थी वेंदो। ध्यान रखणो आहे कोई भी संकल्प विकल्प जो रूप न वठी ॿियो आहे हाणे वापसि घर हलणो आहे, इन करे हिन देह खे बि भुलिजणो आहे। दुख धाम सां बुद्धि योग कढी करे बाप ऐं बच्चे खे यादि करणो। वरदान व्यर्थ जी अपवित्रता खे समाप्त करे संपूर्ण स्वच्छ थियण वारा होली हंस था। बाबा चए तो होली हंस जी विशेषता है ज्ञान रतन चुगण ऐं निर्णय शक्ति द्वारा दूध पानी के अलग करणु, अर्थात व्यर्थ ऐं समर्थ जो निर्णय करणु कि कहिड़ी व्यर्थ ॻाल्हि आहे कहिड़ी समर्थ ॻाल्हि आहे। होली हंस अर्थात सदा स्वच्छ मन बुद्धि सां, स्वच्छता अर्थात पवित्रता, कॾहिं भी मेरेपन जो असर न थिए, व्यर्थ जी अपवित्रता भी न रहे। अगर व्यर्थ भी आए तो संपूर्ण स्वच्छ न थींदासीं। हर समय बुद्धि में ज्ञान रतन ई हलदा रहन, ज्ञान जो ही मन मनन कंदो रहे त व्यर्थ हलदो ही न। इनके चइबो आहे रतन, ज्ञान रतन चुगण, अर्थात बुद्धि में सदा ज्ञान हुजे ऐं मन खे कॾहिं भी सोचणो हूंदो त ज्ञान जी ॻाल्हियूं सोच ज्ञान बुद्धि में ज्ञान ई तो हलंदो रहे त मन भी ज्ञान जो मनन चिंतन कंदो रहंदो। इनखे चइबो आहे ज्ञान रतन चुगण। स्लोगन आहे नाव ऐं खिवैया मजबूत हुजे त तूफान भी तौफ़ो ठही वेंदो। अच्छा, ओम शांति।